الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له لا شريك له ولا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثيل له ولا شبه له ولا شبيه له ولا وزير له ولا نظير له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ونبينا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم أعوذ بالله من الشيطان الرجيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لله غيب السماوات والأرض وما أمر الساعة إلا كلمح البصر أو هو أقرب إن الله على كل شيء قدير والله أخرجكم من بطون أمهاتكم لا تعلمون شيئا وجعل لكم السمع والأبصار والأفئدة لعلكم تشكرون ألم يروا إلى الطير مسخرات في جو السماء ما يمسكهن إلا الله إن في ذلك لآيات لقوم يؤمنون صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين
والحمد لله رب العالمين. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. بلند آواز سے صلاۃ شریف پڑھو. دل جی خوشی سے صلاۃ شریف پڑھو. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وصحبه أجمعين وبارك وسلم. دل جی محبت سے درود شریف پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. برادران اسلام اے بزرگان دین اے معزز سامعین، اوہاں کے کروڑہا اربہا مبارکوں ہوجن. جو اج ہن میرا خان چوک جے گردو نواز جے محلے وارن انجمن جو تعاون فرمائے یہ عظیم شان جلسو ان جگہ تے رکھن فرمایا ہے. ماں انہن جے لا بھی دعا تو کریاں تو اللہ تعالی سندن اجر عظیم عطا فرمائے. وہاں سامعین جے لا بدن وارن جے لا بھی بارگاہ عزتی میں دعا ہے اللہ تعالی وہاں کے رحمت مغفرت سے مالا مال فرمائے. برادران اسلام، اللہ رب العالمین پیارے پیغمبر سائیں صلی اللہ علیہ وسلم جے امت سگوری کے ان وڈی عظمت ۽ برکت وارے قرآن شریف سان نوازیو آ، جن جے ٻڌڻ ۽ ٻڌائڻ سان، جن جے سمجھڻ ۽ سمجھائڻ سان طرح طرح اللہ سے نوازیو آ. اخلاق ۽ حسن جے لحاظ سان، بردباری ۽ سخاوت جے لحاظ سان، حسن ۽ جمال جے لحاظ سان تव्हां ۽ اسان جے آقا سائیں رہبر سائیں پیارے سائیں مٹھڑے محمد کریم کے اللہ رب العالمین اول نمبر نصیب فرمایا. پر ہزارہا لکھا کروڑہا نعمتن سان گڈو گڈ وڈے میں وڈی نعمت اسان جے پیارے پیغمبر سائیں کے رب سائیں ہن قرآن شریف جے صورت میں نصیب فرمائی. پینے کھائن والی چیزوں بھی نعمت ہیں، پر کہیں جو اثر ادھ کلاک ہلندو آ، کہیں جو اثر
कलाक हलंदो आहे कंहिं नेमत जो असर, 5 कलाक हलंदो आहे कंहिं नेमत जो असर, 10 कलाक हलंदो आहे, पर क़ुरान मजीद वारी नेमत जो असर क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रहंदो। हिन अंजुमन जे तरफ़ां जेके जलसा अवां जे लाड़काणे शहर जे कोने कोने में थी रहिया आहिनि, उन्हनि जो ई असर तव्हां जे साम्हूं ज़ाहिर आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में हिन रोड ते अहिड़ो मजमा ॾिठो, हेतिरा माण्हू बिना कंहिं नज़्मो ज़ब्त जे, बिना कंहिं कुर्सियुनि जे, बिना कंहिं सुफ़ा सेटनि जे कंहिं मेड़िया आहिनि। हीअ अल्लाह जे क़ुरान जी करामत आहे, हीअ रहमत वारे क़ुरान शरीफ़, मिठड़े मोहम्मद वारे क़ुरान शरीफ़ जी बरकत आहे जो हेतिरा शेदाई ऐं परवाना प्यारे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मथस नाज़िल थियल क़ुरान शरीफ़ खे ॿुधण ऐं सम्झण आया आहिनि। ऐं मां सभिनी खे अर्ज़ु थो करियां, तव्हां सभु सजीदा इंसान आहियो, गौर ऐं फिक्र सां वेही ॿुधो। हीअ अल्लाह ताला तव्हां असां ते एहसान फरमायो जो ही नूर भरियो क़ुरान असांखे नसीब फरमाए। इन करे अल्लाह ताला फरमायो, क़द जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। इन्हीअ करे अल्लाह ताला जल जलालहू फरमायो त प्यारे पैगंबर करीम जे ज़रिए तव्हां वटि मुंहिंजो नूर क़ुरान मजीद जे सूरत में पहुची चुको आहे। हिन सारी दुनिया जे इंसाननि खे ख़बरदार कंदे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, त हाणे का बि कंहिंखे आंधारीअ में रहण जी ज़रूरत कान्हे, का बि दुनिया जे इंसान खे कंहिंखे मायूस थी ज़िंदगी गुज़ारण जी ज़रूरत कान्हे। क़द जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अखियुनि वारनि जो त इलाज थी चुको आहे, पर माज़ूरनि जे दिलनि में बि क़ुरान शरीफ़ जे नूर जो असर पहुची रहियो आहे। ॿिया त केतिरा ई क़ुरान मजीद जे फैज़ हासिल करण जे लाइ अरबी ऐं अजमी मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे रहबर साईं, मुंहिंजे प्यारे साईं जे ख़िदमत आलिया में पहुची चुका, पर अब्दुल्ला बिन उमे मक्तूम माज़ूर साहबी नाबीनू साहबी अखियुनि मुबारकनि जे न हुजण जे हालत में बि हुज़ूर साईं जे ख़िदमत आलिया में अची हाज़िर थियो आहे। साईं तुंहिंजे मथां नबूअत जो नूर जेको क़ुरान मजीद जे सूरत में नाज़िल थियो आहे, छा मां जहिड़े माज़ूर खे बि उन्हीअ जो हिसो मिली सघे थो? साईं मां बि दाख़िल थियां, दाख़िला मिलंदी साईं जन जी ख़िदमत में, फैज़ नसीब थींदो। प्यारे पैगंबर मथे निहारियो, साईं हे सजात आया आहिनि, पर हे अंधड़ो बि आयो आहे। रब से फरमाया तो पैगंबर करीम इन्हीं माज़ूर खे बि नामेद करे न मोटाइजांइ। हाँ जेकॾहिं अखियुनि वारनि खे मुंहिंजे क़ुरान मजीद जे नूर मां फैज़ नसीब थींदो त इन माज़ूर जे सीने खे बि मां क़ुरान जे नूर सां मुनवर करे छॾींदुसि। इन्हीअ जो वधीक ख़्यालु कजांइ। बस वतवल्लान जाअहुमुल आमा, जाअकुमुल आमा।
ایڈی وڈی رحمت واری شے آ تاں کے خبر ہوجن کھپے لاڑکانے والن کے اساں جی پوری جماعت پیارے پیغمبر سائیں جے نورانیت جی قائل آ اساں جے علم میں اساں جے عقل میں اساں جے ایمان میں یہ شے سمایلات پیارے پیغمبر سائیں گے اللہ رب العالمین نورانیت جا بھی خزانہ نصیب فرمائے چھڈیا شان صحابہ جمعیت علماء اسلام نعرہ تکبیر ہاں پکھییں پرندہ جیتے جراثیم کیولیوں ماکوڑا نوری خاکی تو مجھے سائیں جن جا نوکریں غلام ہیں پر نوری بھی مجھے مٹھڑے محمد جے درجہ دربان ہیں غلام ہیں نوکریں کا حیثیت مجھے مٹھڑے محمد جے آڈو نورانی مخلوقات جی بھی کانے کا ساری دنیا جے نور خان پیارے پیغمبر جے نبوت واری نورانیت جو درجو متھے آ پر اساں پانجے پیغمبر کریم جے نورانیت کے لکائن جا قائل نہ ہوں ڈبلیے میں بند کرے چھپائے چھڈجے موتی دنیا میں نروا نظر اچی رہا ہن لال جواہر دنیا ڈسی رہی ہے بدو غور سان پر اسٹیل ٹھکر جا تھا بھی دنیا جی نظروں ڈے ساموں نظر اچی رہا نہ پو اہڑے زمانے میں اہڑے دور میں اہڑے دو زمانے میں محمد جو نور لکل شپل شو ہوجے اساں سبنی کے سڈوں دا چو ہیڈے ہوڈے نہ ونجوں اساں لک شپ جی راند کھیلن وارا نہ ہوں اساں ہر چیز پدھر تے آ جے کرے سج نظر اچی سگے تو چنڈ نظر اچی سگے تو ستارہ نظر اچی سگن تا ٹھکر بھتر نظر اچی سگن تا اسٹیل جا برتن نظر اچی سگن تا سون چاندی نظر اچی سگے تو جے ہیرا لال نظر اچی سگن تا تو سبنی کا ودیک قرآن جے صورت میں مٹھے محمد جے نبوت جو نور نظر اچی رہو ہے یہ اساں آقا سائیں جے نبوت جو نور آ جے کو دنیا کے نور نور بدھايو تو وڃي جن کے مان کو اوجھر رکھيو تو وڃي لکايو تو وڃي چھا بجو اساں جے لا سجو جہان رو ظاہر ہو جے اور نبوت جو نور شپل ہو جے مان کے نور جے طرف سجو تو وڃي پیغمبر جے نورانیت جوں خوبیوں بیان کیوں تھیوں ون پر نور ڈیکھارے نتو سگجے اہڑے مانو کے پیغمبر سائیں جے نورانیت جے بیان کرن جو حق ہی کونے جے کو مٹھڑے محمد جو نور نبی جے عاشقن کے ڈیکھارے نہ سگے یہ تو پدھر تے پیا یہ رکھو ہے اچو قرآن فرماتا واتبعوا النور الذی انزل معه فرماتا واتبعوا النور الذی انزل معه اولئک هم المفلحون چپل کا مجھا دوستو مجھا عزیزو اچو مجھے مٹھڑے محمد کریم جے نورانیت جے نبوت جے نورانیت جے روشنی موں فیض یاب تھیو بٹیے میں کیڑو فیض آ میکھے میں کیڑو فیض آ ڈاکٹر خالص عمرے صاحب میں کیڑو فیض آ فیضات مجھے محمد کریم جے نبوت جے نورانیت جو فیض آ حد تھی وئی اللہ جے قرآن کریم خان
पैगंबर साईं जे नबूअत जूं दुश्मन ताक़तूं ॿियो त घणो कुझु करे रहिया आहिनि, पर हिन अल्लाह जे क़ुर मजीद जे वजूद खे हेॾे होॾे करण जे लाइ न को शान आहिनि। पर 14 सदियूं भरपूर गुज़री चुकियूं आहिनि, हिकिड़ो अखर बि क़ुर मजीद जो हेॾे होॾे करे न सघिया आहिनि। हाणे मां तव्हांखे यकीन दहानी कराईंदे तव्हांखे हल्फनि थो ॿुधायां ता त तव्हांखे तसली थिए। ओ पूरी दुनिया जूं वॾे में वॾियूं जाबिर ऐं ज़ालिम ताक़तूं क़ुर मजीद जे मटाइण सटाइण ऐं हेॾे होॾे करण जे लाइ भली 9 चोटीअ जो ज़ोर लॻाइनि, भली करोड़ों रुपया ख़र्च कनि, भली कहिड़े बि क़िस्म जूं हरकतूं ऐं शरारतूं कनि, उनखे जहिड़े बि वणे हरकतुनि जी इजाज़त ॾिनी थी वञे, भली हो पंहिंजे इजाज़तुनि में हद खां वधी अॻिते निकिरी अचनि, बिल्कुलु नाकाम थी नाकारा थी बेकार थी शर्मसार थी पुठिते मोटंदा। हिकिड़ो अखर बि क़ुर मजीद जो क़यामत ताईं हेॾे होॾे न करे सघंदा। वाइस न थियो, क़ुर बि आहे, क़ुर वारा बि आहिनि। क़ुर शरीफ़ जे हेॾे होॾे करण जूं कोशिशूं बि आहिनि, क़ुर जे हेॾे होॾे करण वारा बि आहिनि, पर चओ करे कुझु न सघंदा। चओ सघिया आहिनि न, छो? हिन करे जो अल्लाह से फरमाए थो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असांजी ज़मीन आहे, ये सूखड़ी उन्हीअ जे ज़िमे आहे जेको आसमान झलियूं बीठो आहे। हिन सूखड़ीअ जी हिफ़ाज़त उन्हीअ जे ज़िमे आहे जंहिं 7 ज़मीनूं पंहिंजे कब्ज़े में करे झलियूं आहिनि। हीअ सूखड़ी उन्हीअ जे ज़िमे आहे जंहिंजे कब्ज़े में हवा बाहि पाणी आहे। ही सूखड़ी उन्हीअ पंहिंजे हिफ़ाज़त में रखण फरमाई आहे जेको उभारण ऐं लाहिण जो मालिक आहे। रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन। हिन बंदूक जे ज़ोर ते असां क़ुर जी बचा न कयो अथसीं। हे वीचारो सवाब खां बीठो आहे, भली बीठो हुजे, असां न चवंदासीं। हा जेकॾहिं ही दुनिया में अल्लाह जो क़ुर मजीद हिन सूरत में आहे त बंदूक जे भवतां तलवार जे ज़ोर ते बम जे ज़ोर ते नाहे, अल्लाह जी ताक़त जे ज़ोर ते क़ुर दुनिया में क़ाइम आहे। क़यामत ताईं अल्लाह जे ताक़त जे बलबूते ते क़ुर मजीद दुनिया में क़ाइम ऐं दाइम रहंदो। जे क़ुर मजीद दाइम क़ाइम आहे त हे टींडी टुबड़ी, हे टी टी, हे बी बी, हे मथो फाड़े फाड़े ख़तम थी वेंदा। जीअं तव्हां गर्मी जे मौसम में हो ॾिसंदा आहियो, हिकिड़ो हूंदो आहे जंहिंखे भंवर सॾिबो आहे या को ॿियो तिॾो सॾिबो आहे, उहो तिॾो ट्रां ट्रां कंदो आहे, या हुनजी ज़िंदगी हणंदे हणंदे मथो फाटी पवंदो, ज़िंदगी पूरी थी वेंदी, या मौसम ख़तम थी वेंदो। बस ॿी का बि सूरत न आहे। कोई बि क़ुर मजीद खे बिगेड़े न सघियो आहे, न सघंदो। इन अल्लाह जे क़ुर मजीद में सभु अटल फ़ैसिला थियल आहिनि। उहे सर्व तव्हांजे लाइ या असांजे लाइ या मके शरीफ़ वारनि जे लाइ या मदीने शरीफ़ वारनि जे लाइ न आहिनि, सारी दुनिया जे इंसाननि जे लाइ आहिनि। हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। सारी दुनिया जे इंसाननि जे लाइ ही क़ुर मजीद हिदायत बणिजी आयो आहे। बस हाणे हिकिड़ो अर्ज़ थो कयां, पोइ मां पंहिंजो मौज़ू शुरू कंदुसि। हिन दुनिया जे जहान में रही हिन दुनिया जे हयातीअ खे गुज़ारींदे जेकॾहिं को हिदायत जो तलबगार आहे, जेकॾहिं को सुधारे जो ख़्वाहिशमंद आहे, जेकॾहिं को सही रस्ते ते हलणु चाहे थो त हेॾे न वञे, हेॾे न वञे,
بدتی نہ تھے، رافضی نہ تھے، خارجی نہ تھے، مرزائی نہ تھے، قادیانی نہ تھے. او زمین آسمان نے نہارے ہدل للناس، ان سبنی دنیا جے انسانن جے ہدایت لا رب رحمت وارو قرآن زمین تے موکلیو آ. باقی رہو مسئلو گار نئے گندن جو ڈاکٹر خالد کے گاڑی چ ملن، عبداللہ شاہ بخاری گاڑی میں اگر نہیں گالا. صدیق سائیں جے زمانے میں صدیق سائیں کے نالو کھڑی گاڑیوں ڈنیوں ویندیوں ہوں، ڈیڑھ والا کیر ہا، یا یہودی ہوندا ہا، یا نصارا ہوندا ہا، یا بت پرست مکے جا قریش ہوندا ہا. یا کیڑی نہیں گالا. سیدنا عمر سائیں جے زمانے میں سیدنا عمر سائیں رضی اللہ تعالیٰ عنہ کے برو بھلو چیو ویندو ہو، چون وارا کیر ہا، یا یہودی ہوندا ہا، یا نصارا ہوندا ہا، یا لات عزا منات جے سجدن رکن کرن وارا ہوندا ہا. یا کر نہیں گالا. سیدنا عثمان غنی جے زمانے میں، سیدنا علی المرتضی سائیں جے زمانے میں، سیدنا علی المرتضی سائیں جے لال شام شاہ چیو ویندو ہو، انہیں کے کیر چوندو ہو، چون وارو کیر ہو. اللہ سے فرما دو یا ایھا الذین آمنوا لا تتخذوا اليہود والنصارى اولیاء. اللہ وڈے آواز سان جو سبحان اللہ. اञا وڈے آواز سان جو سبحان اللہ. ہانے گرمی ہٹی وئی آ، ہوا لہی پئی آ. انہیں شکرانے میں سبحان اللہ ایڈی کہو جو ہن میرو خان وارے روڈ جو آواز کمبر چونک تے پہنچی ونے گھٹ میں گھٹ. دوست عزیزو، پر ابو بکر سائیں، یا حضرت عمر سائیں، یا حضرت عثمان سائیں، یا حضرت علی المرتضی سائیں جلا شارد کیا اساں جے پیارے سائیں، اساں جے رابر سائیں، اساں جے آقا سائیں رحمت العالمین جے لا شاہ چیو ویندو ہو ٻدھائڻ وارو قرآن مجید آ. اللہ سے فرمایا تو قال الذین کفروا، چو سجدے نہ نہ وقال الکافرون ان ھذا لساحر مبین. حضور جہڑی ہستی جے لا چیو ویندو ہو گستاخانہ لفظ ڳالهائيندي بے ادبی کندے چیو ویندو ہو ته هي ساحرا، نفرت جاڑائڻ لا، ماڻهن کي بیزار ڪرڻ جي لا، ماڻهن کي پري ڪرڻ جي لا ته نبي سين کان پري وڃن. پر جيئن منهنجي حضور کان پري ڪرڻ جي ڪوشش ڪئي وئي تيئن منهنجي حضور جي خلق ويجهي ٿي آئي. اهو هڪڙو اثر آ، طبعي فطری اثر آ. چھا جو او محمد مٹھڑے جے نبوت جو ہن اللہ جے سچے قرآن جو اے فطری اثر آ. جیئن حق وارد خان دور کرن جی کوشش کئی ویندی تیئن قوم ان جے ویجھو ایندی ویندی. ہانے بھی ہن حق واری جماعت خان دور کرن جے لا الائے کیترا حربا استعمال کیا تھا وञن، الائے کیتریوں کوششوں کیوں تھی وञن، پر ہے الائے چھا تھیو آ ماڻهن کي ॾियूं बि असां वीचारनि खे को पैसो पाई नथा. धत जूं मेंद बि हथ न लाइ कान, अचण वारनि खे बि शाबस मिलंदी, अलाए शाबस बि न मिलंदनि, अलाए मयारूं ऐं महिना मिलंदनि. एॾे काॾे विया हूं, काॾे वियासीं जीअं हुननि ॾे विया हूं. हो केरु हिन चयो हो छा आहे, हो छा आहे? अल्लाह अल्लाह है कीअं चइजे छा आहे? हे हिकिड़ो सैलाब आहे रहमत जो, होॾो जो रुख़ तब्दील थियो आहे. अल्लाह से फरमाए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम. सुभान अल्लाह. इन क़ौम खे जले नथो सघे.
میرا خان چوک میں جلسو تھے توڑے لاہوری محلے میں جلسو تھے توڑے حیدری روڈ دے جلسو تھے تری بھی جماعت گن خاں ودھیک ہوندی یہ چاہے کہ اللہ جی رحمت زور یہ رحمت خیو تھی جے تاں کے جن کے ڈیجارو تھو وञे دھمکايو تو وڃي اهي ويچارا ڏسڻ جي نيت سان تا اچن ته جن کان اسان کي جھليو تو وڃي ڏسون تو اهي شيء آهن دیو آهن رش آهن بلاؤ آهن ناگ آهن شايد ولله على الناس حج البيت من استطاع اليه سبيلا ومن كفر فإن الله غني عن العالمين. پیغمبر کریم جی مجھا سائیں بھلا تم پانجے امت کے مجھے قرآن جی واخانے تعریف بدھائی یا کہ نہ جیسے داڑھی بدھائی تبان جی ہاؤ ہاں تجھے رحمت وارے قرآن مجید جی تجھے برکت وارے قرآن شریف جی تجھے ہدایت وارے قرآن مجید جی ماں تجھے بانن کے وڈی تعریف بدھائی چیں چمو بلا مجھے کعبے جی تعریف بھی انہن کے بدھایا تو انہوں بھی سری وجن تما انہن کے معافی ڈئی جنت جو لائق کرے چھڈیان دروازہ رحمت جا کھلندا تھا. قرآن سمجھايو نہیں ہاں سے سمجھايو مام پڑھايو نہیں رہی ہاں سے ماں پان تو پڑھایا حضور تو فرمائے پان پڑھائے دو حضور فرمایا ہاں سے پڑھائن وارو مایا ت پڑھن وارو ابو بکر صدیق ہاؤ پیغمبر قرآن کے بھی سبق تو نہیں ہاں سے پڑھو آئے ماں انہیں کے بھی سبق دینا شروع کیوں آئے بیو کہہ آئے تھی بیو چیزیں عمر فاروق بھی اچھی ہوا انہیں نوجوان کے بھی پڑھایا تو بیو کہہ آئے تھی بیو چی ادھیر عمر میں حضرت عثمان غنی بھی آئے ہوا انہیں کے بھی صحیح سبق شروع کیا تھا. بیو کہہ آئے تھی بیو سے ہو غلام بلال بھی آئے ہوا ماں انہیں کے بھی قرآن پڑھائن پان شروع پان پڑھائیں دو ہاں سی پان تو پڑھایا سے بیو کہیں کے تو پڑھائیں بیو سے عمار بن یاسر کے بھی تو پڑھایا بیو کہیں کے تو پڑھائیں جیسے عمار جے پوڑی ماں سمیہ کے بھی اکھر اکھر قرآن جو پڑھائن شروع کیو تو من قراڑی بھی حافظ یاری تھی وجے اچھی وئی قراڑی بھی ہاں وہ پوڑی بھی آئی پڑھے تھی بیو کہہ رہا ہوتی بیو سے ننڈڑو سوٹ اے مجھو سنڑو سوڑو ننڈان سال جو میرے وارو سوٹ ننڈڑو جن جو نالو حضرت علی المرتضی ہے کرم اللہ وجہ جی جن کے حضور دعا ڈنی ہے اساں حضرت علی جا مرید ہوں اساں شیر خدا سائیں جا غلام ہوں جن کے حضور جیڑی ہستی نبوت واری زبان سا کرم اللہ وجہ جی دعا دے نی علی جو شان بیان کرن کھوں ہی متھے آ علی اللہ تجھے چہرے کے عزت وارو کرے بس وڈی گال تھی ہوئی کرم اللہ وجہ شیر خدا ہے دیتا چہرو مبارک تو پانجو ڈس شیر ببر تو نظر اچی او نوجوان پانجی داڑھی مبارک تو نہار ہانے اللہ داڑھی مبارک جو شروع تھیو حضرت علی کے حضور فرمایا ہے دیتا علی ہے دیتا ماں تجھے داڑھی کے پانجے نبوت جتن مبارکن سان پھنیوں تو ہی دیا علی ہے دیتا ماں تجھے چہرے مبارک جی رونق ڈساں کرم اللہ وجہ اللہ تجھے چہرے کے نوازے چھڈیو ہے عزت وارو کرے چھڈیو ہے کہ منافق کے کہ کافر کے طاقت ہی نہ ہے جو تو علی جے ساموں اچی سگے ایڈو تجھے چہرے میں روبا جو یہ تجھے چہرے کے ڈسی بھجندا منافق ہیں کافر یہ شیح کے ڈسی او گدڑیں لومڑیوں بھجی ویندیوں نتی حضرت علی جے چہرے کے ڈسی منافق ہیں کافر بھجی ویندا نہ ہے طاقت گدڑ کے جو شیر جے تو بھی سگے چاہو سا بھائی شیح جی گاجی بسا چلو گراڑ کندو تو جنگ جے جانور مو رڑیوں نکری ویندیوں ہکڑی گاج سا شیر خدا جو ہکڑو نعرے تکبیر اللہ اکبر جو آواز ہی کافرن جا ہاں کڈی چھڈیندو
جے حضرت علی جے چہرے مبارک دے نہارے حضور سے دعا تو فرمائے کرم اللہ وجہہ، چہرے خدا ماں تجھے اکھ مبارکن کے ڈساں، کن ماں تجھے نک مبارک دے نہاریا، کن ماں تجھے سنن چپڑن مبارکن دے نہاریا، کن ماں تجھے سونی داڑھی مبارک دے نہاریا، کیڈو طرف سائیں تو علی جے چہرے کے سنگاروا جو ماں تو کے دو ڈساں تو ماں محمد جی لوہل مٹھری دی وے، جے علی سائیں جے چہرے مبارک پیارے محمد کریم جے دل کے سکون نصیب کیا، جے شیر خدا جڑے شاگرد، جے شیر خدا سائیں جڑے طالب علم مجھے مٹھڑے محمد جے دل کے راضی کیا ہے، سب وڈے آواز چو تساں انہی علی المرتضیٰ جا سب جو سب کلمے والا شہدائی پروانہ پکا مرید آیوں۔ اج تا جو امتحان آ ایڈے پاسے والا بھی ایڈے اور تک نہارن، اج تا سبنی جو امتحان آ، ماں پوچھندس تا کھوں ظاہر کرن تو گراں تو تا موں کچا مرید حضرت علی المرتضیٰ کیڑا ہن، پکا مرید کیڑا ہن؟ بابا تا موں کچا مرید کیڑا ہن؟ کچا کمزور شیر خدا سائیں جا نہ، بھلا تا موں پکا خالص مرید حضرت علی سائیں جا کیڑا ہن؟ ایترن لکھن مریدن ہوں دے اساں اہڑو علی بھنگوڑن جے حوالے کرے چھڑیو، اہڑو ظلم، اہڑو ناک اساں کنجرن جے حوالے کرے چھڑیو، روبینا حیدری جے حوالے کیوں؟ اہڑو علی راگیندر جے حوالے، جلال چانڈے جے حوالے کیوں؟ چرسی ہیرونی جے حوالے؟ زمین پھاٹی سگے تھی، آسمان ہلی سگے تھو، چرسی نے موالن کنجرن نے راگیندرن سازن نے گانن تے آواز کرن وارن کے اساں حضرت علی المرتضیٰ نتھا رہی سگوں، اساں منع تھا کیوں تیری بے ادبی کرن وارو حضرت علی جی بے ادبی چھڈے وجو، نہ تو دنیا میں بھی تاں کے بے ادبی جی سزا ملندی، آخرت میں بھی حضرت علی جی بے ادبی جی تاں کے ضرور سزا ملندی۔ دوستو عزیزو، حضرت علی المرتضیٰ پاک شخصا، شیر خدا جی زندگی مبارک بے مثال زندگی آئے، حضرت محمد کریم صلی اللہ علیہ وسلم معصوم ہن، حضرت علی المرتضیٰ سائیں محفوظ ہن، اساں حضرت نبی محمد کریم جے عصمت جا قائل ہوں، حضرت علی المرتضیٰ سائیں جے اللہ اکبر محفوظ ہوجن جا قائل ہوں، اللہ سے ایڈی حفاظت کیا حضرت علی المرتضیٰ جی، ایڈی حفاظت کیا جو جوانی جے اونگھ میں بھی حضرت علی سائیں کے دل میں گناہ جے طرف ارادو ہی نہ تھیو آہے، والی تنجو شاہ بچپن جے زمانے کھاں وٹھی جن کے مٹھڑے محمد جی غلامی نصیب تھی آ تو زندگی جے آخری گھڑی تائیں علی المرتضیٰ سائیں شیر خدا رضی اللہ تعالیٰ عنہ پیارے پیغمبر پانجے سوٹے سورے پیارے مٹھڑے محمد کریم رحمت اللہ عالمین جو سب جو غلام تھی رہو آئے، وہ جے کو نبی سائیں جو غلام تھی رہندو وہ جو منافقن سان کا گھڑی بھی گزارے نہ سکندو، اڈیاں چو سبئی وہ کا گھڑی بھی منافقن سان صلح میں گزارے نہ سکندو، چھو ان کرے جو نبی سے حکم یا ایھا النبی جاہد الکفار والمنافقین، اے پیغمبر کریم بن گروہن سان تو کے ٹھاہ کرنو نہیں، اللہ رب العالمین جے طرفاں پیغمبر سائیں دے حکم دو اچے کہ بھوتار جو حکم نہیں، ایک سردار جو حکم نہیں، ایک آقا جو حکم نہیں، ایک خالق کائنات جو مرایو ہے، اے مالک الملک جو حکم آیو ہے، جے نبوت جو تاج او آمنہ جے لال تے خواجہ عبداللہ سائیں جے شہزادے جے متھاں جے نبوت جو تاج رکھیو ہے انہی جے طرفاں حکم پہنچیو آ، یا ایھا النبی
جاہد الکفار والمنافقین. گھرن سان یاد کر چو بن گمایتن سے بن گروہن سان اے پیغمبر کریم کافرن سان بھی جہاد کر. منافقن سان بھی جہاد جو اعلان فرما. انسان نہ ٹابر کرنی سلو تو نہ جائز بلا سے شروع ماں کیا کہ نہ ہے مجھا سب کلمے والا کن. اللہ سے فرما دو یا ایھا النبی حرض المؤمنین علی القتال. روئے زمین جے ایمان والن کے کافرن نے منافقن کے خلاف جہاد کرنے جے لا تو تیار کر. ہنا تیرے نظر کرے وری ہنا تیرے نظر دی کجے تو وڈے ایمان وارو علی المرتضی سائیں اساں کے انہی بنیادن دے وچ میں نظر تو اچے جیکو وڈے ایمان وارو مضبوط ایمان وارو دلیرن جو سردار حضور جے امت ماں بہادرن جو اگوان اسد اللہ جے لقب جو لائق سبئی وڈے آواز سان چو تو منافقن سان 5 منٹن دے لا بھی چو سلو نتھو کرے سگے. تاں کے کہیں بلغلایو بلایو کہیں تاں کے تہاں جے اساں جے علم کل خاں چو حضرت علی سائیں جو علم کل ودھیک ہو چو تہاں اساں جے ایمانی جذبے قوت خاں حضرت علی المرتضی جو ایمانی جذبوں اے قوت ودھیک ہی. تہاں اساں جے نور بصارت خاں حضرت علی سائیں نور بصارت ودھیک ہی. سبھی وڈی آواز سان جو تہاں اساں جے عبادت زہد خاں حضرت علی المرتضی میں عبادت زہد ودھیک ہو. وڈی آواز سان جو تہاں اساں جے پرہیزگاری خاں حضرت علی المرتضی میں پرہیزگاری ودھیک ہی. ہانے جی سبھی گالیوں منو تھا یہ حضرت علی میں خوبیوں ہوئوں جے کہ منو تھا ہتھ مدھے اعلان کرے. وہ ماں تاں کے اللہ جو قسم جی تو چواں ایک قرآن شریف تاں جے آڈو پیا مجھے خوش آمد نہ کہو. ماں کو تاں جے علاقے جو منسٹر گورنر نہ ہاں یہ پولیس جکا بیٹھل ہے انتظامی طرفاں مجھے قبضے میں نہ ہے تو ہن کے بدو ہن کے چھوڑیو مجھے چوڻ تے تاں کے بدے چھوڑے. تہاں پانجے رب کے حاضر ناظر ॼاणे ٻڌايو تو جنहिं علی جूं اहिड़ियूं خوبیوں आहिनि उहो अबू बकर सिद्दीक़ खे मुनाफ़िक़ सम्झण खां बाद हज़रत उमर साईं खे मुनाफ़िक़ सम्झण खां बाद हज़रत उस्मान साईं खे मुनाफ़िक़ सम्झण खां बाद उन्हनि जे पुठियां बि निमाज़ूं पढ़े हा ॻाल्हायो सभई आवाज़ बुलंद कयो. उन्हनि सां 5 मिंटनि जे लाइ कचहरीअ में वेहे हा मुनाफ़िक़ सम्झण खां बाद उन्हनि भलारनि खे सॾु करे पंहिंजे शहज़ादनि पंहिंजे नो निहालनि पंहिंजे नूरानी चेहरे वारनि जन्नत जे जवाननि जे सरदारनि पंहिंजे बचड़नि हसनैन जो निकाह उन खां पढ़ाया. दुनिया खे पागल करण जी कोशिश कई थी वञे दुनिया खे मेंटल करण जी कोशिश कई थी वञे. ॿुधो अली मुर्तज़ा जे ईमान जा क़ाइल हो अॼु हथ मथे खणी चओ त हज़रत अली मुर्तज़ा साईं रज़ी अल्लाह ताला नो मज़बूत ईमान वारो हो वॾे ईमान वारो हो वॾी इबादत वारो हो वॾे ज़ुहद वारो हो वॾी तक़वा वारो हो वॾी सोच वारो हो ऐं सभु वॾी आवाज़ सां चओ त वॾी बहादुरी वारो हो. ऐं उन सां गॾोगॾु वरी चओ त सभई वॾी ग़ैरत वारो हो. जेके हज़रत अली मुर्तज़ा खे ग़ैरतमंद नबीअ जो सौट करे मञनि था हथ मथे खणी ऐलान कनि. ग़ैरतमंद अली मुर्तज़ा मुनाफ़िक़नि सां रियायतूं करे ऐं ख़ामोशी इख्तियार करे इहो हज़रत अलीअ ते हमलो न आहे. इहा शेर ख़ुदा जी बेअदबी न आहे. हिकिड़े हथ मुबारक में शेर ख़ुदा खे क़ुरान शरीफ़ हूंदो हो ॿिए हथ मुबारक में तलवार हूंदी हुई. हाओ कर या न कर जंहिं हाओ कई उन खे माफ़ी आहे जंहिं न कई उन जी मुंडी तलवार सां लम खाईंदी वेंदी. इहो हली मामूली हो. तव्हां छा ॾिनो दुनिया में तव्हां छड़ो 3 मिंटो कलहोड़ो ॾिठो आहे
जेको चुप चुप करे अध रात जो वञी दर्ज करे माण्हुनि खे शिरक भरींदो आहे। तव्हां छड़ो दुनिया में परू चांडियो ॾिठो आहे जेको रॉड बिला करे रात जो माण्हुनि जा ला कढंदो हो। तव्हां छड़ो नादर जिस कहाणी ॿुधो आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर पहलवाननि जी? अचो त मां पहलवाननि जो सरदार हज़रत अली मुर्तज़ा ॿुधायांव जेको ॾींहं रठे सां जंग जो ऐलान करे नारे तकबीर हणी काफ़िरनि खे सॾ करे मैदान ते आणे मेजाला उॾारे मुहम्मद जी जमात खे फतह याब बणाईंदो। तव्हां पहलवान ॾिठा कान आहिनि? हे जेके 10 ॼणा कैलाशन खणी हिकु ग़रीब जे घर में जेको नेथो आहे उनजे घर में घिरी दधका करे ऐं मेजाला उॾारे था अचनि, तव्हांजी नज़र में पहलवान आहिनि? छा ॾिनो आहे तव्हां दुनिया में? दुनिया में पहिरियों नंबर पहलवान आहे हुज़ूर जी उम्मत में नौजवाननि में त हज़रत अली मुर्तज़ा साईं आहे, जंहिं मरहब जहिड़े पहलवान सां अखियूं अखियुनि में मिलाए हकल जो ॾिनसि त हुन जूं धजियूं उॾामी वियूं। ओ इहो चूंडियल पहलवान हीअं गर्दन हेठि करे घुसाइण जी कोशिश में शुरू थी वियो। कुराड़े अबू बकर सिद्दीक़ ॾिठो, छा थो करणु घुरे? चइसि हे मुंहिंजो हेसी जेसी नाहे, उमिरि में नंढो आहे। जंहिंजे ड्रिजे तो इन पहलवान खां त मां कुराड़े खां बि जिंदो न छॾाए सघंदे। जो इन पहलवान नौजवान असांजे फाज़िले नौजवान शेरे ख़ुदा सां तोखे मुक़ाबिले जी ताक़त न आहे, चूंड जी मुहारो थी आयो आहियां। बदर जे मक़तूलीन जो भला करण आयो आहियां त मां हेॾो कुराड़ो बि कुंड में बीठो आहियां, मामूं बि जिंदो छॾाए न सघंदे। बिस्मिल्लाह करे हिकिड़ी तलवार ॾींदो मां त धजियूं उॾामी वेंदई, मुंडी लम खाईंदी वेंदई। जेकॾहिं शेरे ख़ुदा पहलवान हो त उन जे पलव करण लाइ कुराड़ो अबू बकर सिद्दीक़ बि बहादुरनि जी ॾिख बीठो पियो ॾे। हे मुंहिंजा अज़ीज़ो, तव्हांखे मायूस कयो थो वञे, इख़्तिलाफ़ात ॿुधाए नबी सही पछाड़ी भला ॻाल्हि त ॿुधो। वॾे में वॾो एतिराज़ इहो आहे त शेरे ख़ुदा पछाड़ीअ में ख़लीफ़ो छो थियो? मां तव्हां खां पुछां थो त नबी मोहम्मद करीम पछाड़ीअ में नबी छो थियो? बस जवाब ॾियो, जवाब ॾियो, बस बस जल्दी कयो, जवाब ॾियो, जल्दी कयो। दाल काने वारो कॾहिं थियो ॾाढो आदम, कॾहिं थियो हुज़ूर साईं। इन्नल्लाह हस्तफ़ा आदम व नूहं व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। सन्नू सुको इहो जवाब न ॾेई सघंदो कंहिं वॾे चौधरी खां पुछो, अरे वॾे मग़ज़ वारे खां, जंहिंजो भंग जे कुंडे जेॾो मग़ज़ हुजे। चर्स जे सुल्फी वारो जवाब न ॾेई सघंदो। जेको कूनर जेॾो कूंडो भंग जो घोट खातो करे हिक साए सां ईअं पी वञे जो ओघराई न ॾे, उन जवाब पुछो। अल्लाह। हाँ, जेकॾहिं हज़रत अली मुर्तज़ा जी आख़िर में ख़लीफ़े थियण जे करे तौहीन आहे त छा मोहम्मद करीम जी आख़िर में नबी थियण जे करे तौहीन न आहे छा? नबी साईं कॾहिं नबी थिया? ओ मां भेटा नथो ॾियां, मसइलो थो सम्झायां। बुज़ुर्ग फरमाए आख़िर आमद बूद फ़ख़रुल अव्वलीन। और पैगंबर करीम जी साईं, मां आदम खे बि मोकिलियुमि पर 5000 जे लाइ रहमत करे, मां नूह नबीअ खे बि मोकिलियुमि पर 40,000 लखनि जे लाइ रहमत करे, मां मूसा नबीअ खे बि मोकिलियुमि पर हिकिड़ी क़ौम कबीले जे लाइ रहमत करे, मां हज़रत मूसा नबीअ खे बि मोकिलियुमि पर हिकिड़ी क़ौम जे लाइ रहमत बणाए। साईं मूंखे केतिरनि क़ौमुनि जे लाइ रहमत करे मोकिली? जवाब ॾींदे रब फरमादो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। केतिरो बीहने चवनि त साईं बंदूकी न हुजे त असां हीअं करे विझूं, हा हे असांजी सीना, हे तव्हां जूं गोलियूं, असां दुनिया में चावाई शहीद थियण लाइ।
قرآن ॿुधाइण ते ॿुधाईंदे माण्हू को शहीद थी वञे, इन खां मथे को दुनिया में मौत आहे ई कोन। छा थो फरमाए क़ुर? ऐं पैगंबर करीम चई जी साईं चयो मा अरसलनाक इल्ला, अॻिते पढ़ां, इल्ला रहमतन लिल आलमीन। हिकिड़े सूबे जे लाइ न, हिकिड़ी ममलिकत जे लाइ न, हिकिड़े परगिणे जे लाइ न, दरिया जे पार वारनि जे लाइ न, दरिया जे हेॾ वारनि जे लाइ न, जाबलू इलाक़नि वारनि जे लाइ न, और पूरी दुनिया जे मखलूकात जे लाइ तो मिठड़े मोहम्मद करीम खे असां रहमत करे दुनिया में पैदा फरमायो आहे। हज़ूर असांजो सॼी दुनिया रहमत। पछाड़ी में आया वरी कहिड़े टाइम ते? हज़रत नूह अलैहिस्सलाम जी नबूअत बि पूरी थी, हज़रत इदरीस साईं बि नबूअत पूरी करे चुको, हज़रत सालेह अलैहिस्सलाम बि नबूअत पूरी फरमाए चुको। हे नाला तो खणाम नबीन जा। और हे ज़करिया जो ज़मानो भी पूरो थियो। हाणे ॾाढे इब्राहिम साईं जे ज़मानो नबूअत जो भी पूरो थियो। हज़रत इसहाक़ ऐं इस्माइल साईं जे ज़मानो भी नबूअत जो पूरो थी गुज़रियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे नबूअत जो ज़मानो भी पूरो थियो। हज़रत ईसा साईं जो ज़मानो भी हाणे पूरे थियण जे क़रीब आहे। हाणे अहिड़े टेम ते नबूअत जो दरवाज़ो लाक थियण वारो आहे। जेके नबी अचणा हा से अची विया, हिकु त न आयो, ॿ त न पैदा थिया, चार त न थिया। तव्हांजो त चइनि टिनि ख़लीफ़नि जे मथां बि एतिराज़ आहे, पर मुंहिंजे मिठड़े मोहम्मद खां अॻु में अल्लाह 1,24,000 नबी पैदा फरमाया, उनखे नबूअत जो ताज रखी दुनिया जो नबी बणाए पोइ मिठड़े मोहम्मद खे पैदा फरमायो आहे। अॻु में त साईं खे चयोसीं अहिड़ो त न करे ना, पछाड़ी में नबी साईं खे नबी कई, ओॾे नथा चओ हुनखे जेको नबूअत ॾियण वारो आहे। माण्हुनि खे सुरमो पारायो थो वञे, माण्हुनि खे कजल पारायो थो वञे। मां ख़ुदा जे ज़ात जो कसम खणी थो चवां, जे हज़रत अली साईं जा अबू बकर साईं जन, जे हज़रत अलीअ जे आल जा हज़रत उमर साईं जन, जे हज़रत अलीअ जे बीबी असांजे अम्मा जन्नत ख़ातून जा हज़रत अबू बकर साईं जन, हज़रत उमर साईं जन दुश्मन हुजनि हा त हयात नबी जेको बरज़खी ज़िंदगीअ में हयात आहे, पंहिंजे रोज़े मुबारक में हिकिड़ी घड़ी बि हज़रत उमर साईं खे, हज़रत अबू बकर साईं खे पंहिंजे घर में, पंहिंजे हुजरे में रहण न ॾे हा। तव्हां दानावन आहियो, नथा सम्झो? तव्हां पंहिंजे बच्चनि जे दुश्मननि खे, पंहिंजे औलाद जे दुश्मननि खे पंहिंजे घरनि में रहण ॾींदव? इहो नबी साईं जो रोज़ो, चओ नबी साईं जो घर न आहे? कहिड़ी जाइ आया? सभु ॾाढा चओ त इहो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो हुजरो आहे, इहो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो घर आहे, इहो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे हयादार प्यारी बीबी सिद्दीक़ा साईं जो हुजरो ऐं कमरो आहे। छो न मुबारकूं ॾिजनि उम्मुल मोमिनीन खे, छो न अम्मा करे सजे हुजूर जे बीबीअ खे, छो न उन्हीअ खे लख मुबारकूं ॾिजनि जंहिंखे हुजूर साईं एॾो पसंदि कयो जो पंहिंजी आख़िरी ज़िंदगीअ जी घड़ी बि सिद्दीक़ा जे घर में पूरी फरमायूं। ओ सिद्दीक़ा चई जीअं मुंहिंजा साईं, हाणे उहे घड़ियूं आहिनि जो दुनिया जो जहान मां छॾण वारो आहियां। फलाणियूं बनाणियूं घर वारियूं बि मूंखे सभई प्यारियूं आहिनि, सभिनी जो महातुल मोमिनीन लक़ब आहे, पर सभिनी खां वधीक दिली लगाव ऐं तालुक मां मोहम्मद करीम जो तोसां आहे। हाणे मां चाहियां थो, मां ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे छॾियो आहे त आख़िरी घड़ियूं मां तुंहिंजो महिमान हूंदुसि, तूं मुंहिंजी मेज़बान हूंदीअ। तुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा भाइर, दानिशमंदी मूं कमु वठो। बहरहाल विच में ॻाल्हियूं अची वयूं जेके मां तव्हांखे सम्झाइण सोचाइण लाइ कर्ज़ करे छॾियूं। मतां को तव्हां में वहम हुजे, मतां को इंतिशार फैलाइण जी कोशिश करे त खजूं सैयदनि सगोरनि जूं, अहल बेतनि जा 2 टे वण खजनि जा फिदक वारो बाग, अबू बकर साईं
عمر سے عثمان سے کھسے ہلیا ویا ہیرے تک مارے ہے اللہ جو قرآن مجھے ہتھ میں آ وہ پاڑ لکھا کروڑ پتی ہا وہ لکھن جوں ملکتوں مکے شریف میں حضور جے صدقو چھڈے آیا ت ہی منہ ورائے بھی سجی عمر محنت کیوں ت اساں جا دکان اساں جا دندا اساں جوں ملکتوں مکے میں آہن یا ہرے ہورے تھیوں فرمائیں زری بھی اساں کے نہ ملے ت نہ ملے اساں کے نبی محمد جی غلامی چہرو ہی کافی آ شان مصطفیٰ سلمان فارسی دو جے سلمان چاہے ان کرے دورو جو اچا تو وری جھٹ میں وجا تو تہامو سکت ہی نہ تو لایا تاجے چہرے مبارک مو سک لہنی ناہی ہتے کو جہڑو تہڑو چہرو ت کونے مجھے مٹھڑے محمد جو نورانی چہرو مبارک آ یوسف سائیں کے حسن رب سائیں نصیب فرماؤ پر یوسف جے حسن سنوارن قطان ایدیہن روپے مو 8 سم ملس جو ڈسن وارن پانجا ہتھ کبے ودا مجھے پیارے پیغمبر کے روپے جی روپے سم رب سائیں نصیب فرمائی جو پیارے پیغمبر جے زیارت کرن وارن مائے نے مردن پانجا سر کپائے چھڈیا اے نورانی چہرو پیغمبر جو سلمان اچے بھی روئندو وری 5 منٹ وہی وری وجے بھی روئندو وہ بھلا چھائے موکل کرے آ سے موکل نہ تھی ملے بھلا قیمت کرایا کہ ہاں سی ہانے بھجندو تو وجے کھلندو قیمت کرائے موٹیو تو وری بھی اکھن مون نار بیا وہنس بھلا بس بھی کنے سلمان کنے یکو وٹھو روئنے نشنی شاہ زند چیسیں جند تشدیں پر پیسہ ایڈا بدھا تائیں جو نہ ابو ڈئی سگے نہ ڈاڈو ڈئی سگے چھو چاہیے تو سون جے گہن جی بھری ہوجے وڈی جی گاہ جی بھری بدبیا ایڈی دولت ہوجے 400 کھجوں ہوجن اوے جھتوں لگن میو کن پوتو خیال جو کندا سے حضور فرماયો جھتوں کھجن واریوں ت ماں ہنی دیندو ماں باقی پیسے جو مسئلو اللہ آسان کندو اñا سائیں جن جی زبان مبارک جا الفاظ پورا ہی نہ تھیا تو عثمان غنیو تھی بھی رہو یہ سنیا سیدن جو کھجوں تاڑی وٹا سائیں تو جو سلمان ہلے ماسا ماں ہلی تجوڑی جے متھوں تو بھی آیاس ماں پرے منہ کرے بھی ہندس لٹے جی بھری شکے بدے جی گاہ جی بھری بد بیا سونن جو گئنیوں بنی جہان میں مافتس ادھر بھی کانے سے من تو جو سلمان آ جو تھے ماں عثمان جی ان کے ملک تحاضرا سلمان شکے تانے بھری بدھی کھلندو تو جے حضور پوچھے تو ڈے حوال چیزی ماں تو وڈی بھری بدھم پر ہو ڈے تو ایڈو ڈھیر ہو جو تو جنو کنڈئی نہ کھیم خدا جا پانا یہ ٹیلی ویژن میں ڈرامہ نہ تھا ڈسو ڈشن میں تاں شوقین وٹ وञ جا کاتے مڑندو ماں جے مولوی جے جھرن تے ہتے کھنی ہاو کندو نتے کھان پوری ہتے ویٹا ہندو تا کاتے مڑندو ٹوین دسن کھان اڑا ہو جو نیک وقت دبو اسلامی آئین اچي نہ وڃي چلو ایک گال روکی بیٹھی آ کیڑی وہ موعد بھی ہو وہ نمازی بھی ہو وہ صالح بھی ہو ہانے اگے کھوں داڑھی والا بھی ہانے گھنا تھی ویا آهن اگے تے داڑھی مبارک جلسن میں نظر نہیں دیوں ہانے ادھ تے ادھ کيو تس اسان بھی ہاں نمبر آ ہے نہ ہے داڑھی وارو تو ہے داڑھی وارو آ ہے نہ ہے تے ہے داڑھی وارو آ ورے ہے ہانے گن بو ت مڑی یہ ویجھا ویجھا اینداسے پو جب ہیڈے وونٹ تھن جب ہیڈے وونٹ تھن اللہ کندو ت باقین کے بھی یہ سنت نصیب تھیندی چنگا تھی پیا ہانے اگے کو الہی بھلا تھی ویا ہو موعد بھی تھی پیا ہو نمازی بھی تھی پیا ہو سنت موں بھی ہانے لج نٿي ٿي اگے لج ایندی رکھائڻ ہا نہ با آیا ہو باقی رہلا تو یا رگ ہکڑی کیڑی او یا ٹوین والی جے نیم مجند چھڈائے وڃو ته اسلامی آئین تے ضبط کندو دیر ہی نہ تھیندی اسلامی آئین الیکشن دا نہیں دو
इहा इलेक्शन बि हलंदी, वोट बि हलंदा, वठ वठा बि हलंदी, पर ईंदो इस्लाम इलेक्शन सां न, ईंदो रब जे हुक्म सां। होॾो रहमत इस्लामी आईन आहे, रहमत इहा कंहिंजे वस में आहे, ॿिए कंहिंजे वस में न आहे। अल्लाह से फरमाए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। और पैगंबर करीम मुंहिंजे रहमत मूं नामेद कंहिंखे न कजाए, मुंहिंजी रहमत अचे ई अचे। न भॼो पुट, न को क़ुर जे कानून खां न भॼो। इहे अजायो बंद बधा बीठा आहिनि, वॾेरा नवाब सरदार इस्लामी आईन जे अॻितऊं रड़जी वेंदो, सड़जी वेंदो, भुगड़ा थी वेंदो। मां तव्हांखे झलियां थो, परे हटी वञो। सभु इस्लामी आईन ला हीअं सीनो सफ़र करे बियो त मुहम्मदी निज़ाम अची वञे। केर थो रहमत रोके सघे? अल्लाह से फरमाए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। पढ़ो सभई, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। होॾो ईंदो, हेॾो न ईंदो इलेक्शन सां, इंतज़ाम होॾो ईंदो, पर माहौल साज़गार ठाहियो। घणो अॻे खां ठीक ठाक थी विया हो, ख़ुदा जे फज़ल सां बाहिमत थी विया हो, मज़बूत थी विया हो, मुवहिद थी विया हो, सुनत वारा थी विया हो, निमाज़ी घणा थी पिया हो। मां दुआ थो घुरां त बाक़ियुनि खे बि रब निमाज़ी करे, निमाज़ी थी वञो। तव्हां उन पैगंबर साईं जा उम्मती आहियो जंहिंजे अखियुनि जो ठार निमाज़ आहे। तव्हां उन पैगंबर करीम जा उम्मती आहियो जंहिंजे मथां उहो क़ुर मजीद नाज़िल थियो आहे, जंहिंमें 1000 आयतूं निमाज़ जे बारे में नाज़िल कयूं वयूं आहिनि। घणियूं? और फरमायो तो अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। तव्हां उन प्यारे पैगंबर जा उम्मती आहियो जंहिंजे मथां निमाज़ अल्लाह ताला जल जलालहू 5 वक़्तनि जे बजाय 6 वक़्त फर्ज़ करण फरमाई। فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا۔ घड़ी घड़ी नमाज पढ़ण, घड़ी घड़ी क़ुरान शरीफ़ ज़ियारत करण, इन में असांजो बचाव आहे, पंहिंजो बचाव। का ज़रूरत अल्लाह से कि असांजे निमाज़ जी कान्हे। ॿुधो बे निमाज़ियो, ॿुधो अल्लाह से फरमाए थो क़ुरान मजीद में वलहू अस्लम मन फिस समावाति वल अर्ज़ि तौअन व करहा जेका भी ज़मीन में मखलूकात आहे, जेका भी आसमान में मखलूकात आहे, उहे ख़ुशीअ सां या रब से जे हुक्म सां ज़बरदस्ती सां रब जे इबादत में मसरूफ़ आहे। जीत ऐं ॼणा, केवलियूं ऐं माकोड़ा, पखी ऐं परंदा, मलाइक, सिज चंड, सितारा, ज़मीन आसमान, वण ऐं दरख़्त, जबल ऐं पहाड़, रेगिस्तान जे वारीअ जा ज़रा ज़रा सभु चो अल्लाह जे इबादत में मसरूफ़ आहिनि। पोइ जे तव्हां न पढ़ी निमाज़ त अल्लाह जे उलूहियत में छा फ़र्क़ु हूंदो? पर तव्हांजो फ़ाइदो आहे। निमाज़ी बणजण सां तव्हांजे चेहरे में नूर ईंदो, निमाज़ी बणजण सां तव्हांजी निजात थींदी, निमाज़ी बणजण सां तव्हांखे मिठड़े मोहम्मद जे शफ़ाअत जो हक़ मिलंदो। अल्लाह से तव्हांखे निमाज़ जे बरकत सां तव्हांजे जिस्म जे उज़व वारनि उज़वनि में नूर पैदा फरमाईंदो, और निमाज़ जे बरकत सां तव्हांजे लाइ जन्नत जूं चाबियूं तयारु थींदियूं, जन्नत जे कुल्फनि जूं।
نماز پڑھن جے کرے تہاں جے جلا جنت جوں حورا آراستہ کرے اللہ تہاں جے اگیوں آنے ڈیندو نماز پڑھن جے کرے تہاں خون رٹھل رب راضی تھیندو نماز پڑھن جے کرے تہاں جا گناہ بخشجی ویندا نماز پڑھن جے کرے تہاں جے اللہ سے رزق میں برکت آنیندو نماز پڑھن جے کرے تہاں جے قبر میں نور پیدا تھیندو نماز پڑھن جے کرے تہاں کے جنت جو رستو آسان تھی ملندو ماں سجی رات وہی نماز جا خوبیوں محاسن بیان کیا رات گزری ویندی نماز رب جے جوں فضیلتوں خوبیوں بیان نہ تھی سگندیوں دعائی کرنی یا اللہ تاں ویٹھلن بیٹھلن کے نمازی برائے ماں تاں کا پوچھاں تو اساں شروع تا تھیوں ہاں ہیڈے تک او پوڑے سائیں علی محمد سائیں پوٹھی ادا سائیں علی محمد صاحب جڑو عالم نمازی کن بے نمازی الگ تے لو ہاں ہلو تے سائیں حضرت بیر شریف والے بزرگ جڑو ولی کامل معذور بیمار پوڑھو نمازی کن بے نمازی الگ تے لو سیدنا تاج محمد امروٹی جڑو مجاہد مرد غازی مرد مجاہد مرد آہن جے انگریزن کے ٹوٹا چبایا جن جے غیرت مندی جے کرے جن جے بہادری جے کرے جن جے انقلابی آواز جے کرے راتوں رات انگریز اے ملک چھڑے بھجی ویا وہ نمازی ہو کہ بے نمازی ہو ہر وقت ہلو اñا اڳتے ودي سيدنا عبد القادر جيلاني قطب رباني جو ماں نالو مبارک تو کھڑا جيڪو اسان جي پیرن جو پير آ جيڪو ولين جو ولي آ جيڪو مرشدن جو مرشد آ جيڪو رهبرن جو رهبر آ جيڪو وڏو عابد ۽ زاهد آ جيڪو پوئين وقت ۾ سوماڻي جي نماز پڙهي ایتری بات کندو ہو جو صبح جی نماز بھی کڏهن کڏهن سوماڻي وارے وضو سان پڑھائيندو ہو وہ نمازی ہو کہ نہ بے نمازی ہو ہر وقت لو حضرت زین العابدین سائیں نمازی ہو کہ نہ بے نمازی ہو زین العابدین جی مانا شاہ عبادت کندڑن جی زینت نماز پڑھن والن جی سوہن نماز پڑھے تو زین العابدین پڑھے عبادت کرے تو زین العابدین کرے لقب آیو زین العابدین انہی جو یعنی عبادت کرن والن جی زینت آ عبادت ڈسنی ہوجے تو حضرت زین العابدین جی ڈسو حل جن جی اولاد آ حضرت زین العابدین امام حسین سائیں نمازی ہو کہ نہ بے نمازی ہو شہید کربلا کیڑی صورت میں شہید تھو سمجھو اللہ ماں گال نتھو ڏیاں وہ گال تو سمجھایا تو رات مبارک میں شہادت جے وقت چرس جی باہ جیڑی سلفی اس کہ اللہ جی نماز اس خدا جے نالے تے چرس نہ پیو او امامن جا ابدارو اللہ جے نالے تے بھنگو نہ پیو بھنگ مہاگی کرے چھڑی تو قہر کرے چھڑیو تہاں نہ پیو تو بھنگ کے کو لیکھے ہی نہ تھک ہی کوئی نہ ہنے سے میاں گاہ پیبو انسان تھی تہاں جے لا شربت ٹھیا پیا ہے تہاں جے لا کھیر ٹھیا پیا ہے کھیر پیو بھنگ شاہ قرآن شاہ تو چوے تو کی پیڑ جی شے کیڑی آ اللہ سے فرمایا تو ان لکم فی الانعام لعبرۃ نسقیکم مما فی بطونہ من بین فرث ودم لبنا خالصا سائغا للشاربین لبن جی مانا شاہ مانا ڈاڈی کرتے پولیس وارا بدن رستن تے ویٹھا آہن چرس جو ٹک پکڑیو سے بنگ جا بکلا پکڑیا سے آفیم پکڑیو سے ہوڈے نتھا وñو جيڪي من مکان میں رکھی ویٹھا آهن جيڪي سدا سوا هي دھاريل تتر وانگي هي ٹولڑو کيون ويٹھا آهن ٿيا فقيرا بڻيا چھڑو ہتھڑو وجھڻو آ بس کھڻي جيل میں پجاڻو بس دير تي پولیس وارا بھی سے حضرت ہے مس شابس آئے اسان جا سائیں لگا بيو روڈ ٹرک وارا بيا هيڏا لوه جا لڪڙا بيو ڇو چي ڀنگ هوندي هتي چرس هوندو هتي آفيم هوندو هجي نہ هجي ٹرک جو قطار لڳي پيون چيڪ اپ تي هلي بيو بابا چيڪ پوسٽا هيڏا جا پٽ ایس پي صاحب جو حکم
ارے हेॾे चेक पोस्ट ठाहे वेठा हो, हुते जो है कूलर एॾा कूंडा घोटियूं हेॾे भेण हाथी का हो जे तितर वांगे धारिया वेठा आहिनि, चलो हीअं वठी वञी हल फ़क़ीर हल माली हल 10-15-20 मकान खाली करायो, हराम जो को भंग पीए, मुल्क खे पीआरे ई भंग पुलिस दी, हे सचा थियनि, हराम जो को मवाली जे भंग जे वेझो वञे, जत सतो से सचो थे त खड़ा ते खीर पीआरे, त हे साईं सचा ईअं सुथरो थोरे ॾींदा, हे हिते ॻोठ वारनि सां न पिटाईंदा, हे लाहौरी महले जो मकान आहे ठहियो मवालिन सां विया था, हे मिस्री शाह जो मकान आहे ठहियो फुकरान सां लेखो न आहे, हे फलाणे छुटल शाह जो मकान आहे ठहियो उतारो वाला वाला हेॾे पिया पीअनि, बाक़ी हेॾे रोड वारनि जेका हे बि इज़राइल जा पुट आहिनि, देवड़त जा टटो भेणा पठाणो पक तव्हांखे हीरो न हूंदी, भला हे जेके हथी का करे विहारिया अथव इन्हनि खे वठो इन था, हुननि सां कहिड़ो नाहक थियो, अध रोड में बीहारे बीठा आहिनि, गर्मी साह थी कढे, न पाणी पठाणनि खे न मानियूं ज़रूरा था वेठा कनि, अॻ में त हे हथी का कयो जेके पहिरियां पंहिंजा नज़र में अथव, 10-12 मकाननि में त्राह ॾियो, हराम जो भंग हले, वरी को मकान में मवाली अचे भली वेहनि आसास रोकनि, वण जे शाह में वेहनि, भंग त न पीअनि, चरस न पीअनि, आफ़िम, असां उन इमाम हुसैन जा मुरीद हूं, सभु ॾाढियां चओ जेको भंग खां सारी ज़िंदगी बेज़ार रहियो, चओ असां उन इमाम हुसैन जा मुरीद हूं जे सारी ज़िंदगी चरस जो सूटो न आहियूं, मां उन इमाम हुसैन जो मुरीद आहियां, तव्हां सैयदना उन इमाम हुसैन जा मुरीद आहियो जेको हीरो न आफ़ीम खां बेज़ार हो, जे हेड़ी सुल्फी वात मुबारक ते न आंदी, जे हेॾो कूंडो चपन मुबारक ते न आंदो, जे सॼी ज़िंदगी त नमाज़ पढ़ी पर शहादत जे घड़ीअ में बि नमाज़ जी हालत में हो, इन्हीअ करे मुंहिंजे रब फरमायो क़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, कायम नमाज़, तव्हां उन सैयदना इमाम हुसैन जा मुरीद जेको पक्को निमाज़ी हो, तव्हां उन अली मुर्तज़ा साईं जा मोतक़िद पोइ लॻो हो जेको पक्को निमाज़ी हो, तव्हां उन उस्मान साईं, तव्हां उन उमर साईं, तव्हां उन सिद्दीक़ साईं जा मोतक़िद हो जेके पक्का निमाज़ी हा, तव्हां उन सोहणे साईं, उन मिठड़े मोहम्मद साईं, उन रहमतुल आलमीन, उन ख़ातमुन नबीन, उन सैयदुल मुरसलीन जा आशिक़ परवाना उम्मती हो जे सारी ज़िंदगी निमाज़ में पूरी कई, जंहिंखे मेराज वारी रात जे तोहफ़ो मिलियो त चओ निमाज़ जो मिलियो, छाजो पैगंबर साईं पहुता आहिनि कहिड़ी जाइ ते, सिदर न हूंदा न अर्शे मुअल्ला ते आई पैगंबर अची वई, हासी आयुसि, छा पोज़ीशन आहे, तबियत में ॾाढी थकान हूंदी, हेॾियूं हेॾियूं नेमतूं ॾिनियूं त मां काथे मंज़िल आहे काथे तबियत आहे, जवाब में फरमाइनि था तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात, और मुंहिंजा अल्लाह से मूंखे सभु कुझु तो अता फरमायो, मां तो हुई मोहम्मद बिन अब्दुल्लाह हुयसि, पर रहमतुल आलमीन बनाइण वारो बि तूं, ख़ातमुन नबीन बनाइण वारो बि तूं, ओ बेराज वारी रात इमामुल अंबिया बनाइण वारो बि तूं, सैयदुल मुरसलीन जे ताज रखण वारो बि तूं, माली इबादतूं बि तुंहिंजे लाइ आहिनि, जानी इबादतूं बि तुंहिंजे लाइ आहिनि, मां तुंहिंजो, तूं मुंहिंजो साईं, मां तुंहिंजो आबिद, तूं मुंहिंजो माबूद, मां तुंहिंजो ममलूक, तूं मुंहिंजो मालिक, मां तुंहिंजी मखलूक, तूं मुंहिंजो ख़ालिक आं, अहिड़ा सुहिणा जवाब दी अल्लाह से रहम में भरजी फरमा दो अस्सलामु अलैका या अय्युहन नबी, जाहिलन वीचारनि खे गुस्ताखी जे लफ़्ज़नि सां
سمجھايو تو وڃي ته هي مليو ڄڻو هو مليو. ڪيڏا وڏا لفظ آهن. मां तव्हां खां पुछां थो त कहीं बि अल्लाह जे प्यारे में अल्लाह जे सिफ़तुनि पैदा करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? जॾहिं त पंहिंजूं ई सिफ़तूं अल्लाह जे प्यारनि खे एतिरियूं अल्लाह ॾांहुं मिलियूं आहिनि जो ॿुधाइण खां ई मथे. पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी हस्ती आहिनि. प्यारे पैगंबर साईं जन वॾे मान वारा आहिनि. पर का भी अल्लाह जे सिफ़तुनि मां मिठड़े मोहम्मद में सिफ़त पैदा करण जी ज़रूरत कान्हे. हुज़ूर साईं जे पग मुबारक जी तारीफ़ ई खुटण जी नाहे और नबी साईं जे पहिराण मुबारक जी साराह ई खुटण जी नाहे. साईं जन जे अतरांबीर ऐं मुश्क वारे खुशबूदार पसीने मुबारक जी तारीफ़ ई खुटण जी नाहे और साईं जन जे लिब मुबारक जी तारीफ़ ई ख़त्म थियण जी नाहे. पर मेराज वारी रात और लालकाणे जा मुसलमानो गौर सां ॿुधो. मेराज वारी रात जेका मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे कदम मुबारकनि में जुती मुबारक पयल ही. अॼोकी रात ना सुभाणे की रात भी मिलायोसि. सुभाणे वारी रात छड़ी ना टी रात भी मिलायोसि. छड़ी टी रात ना हफ़्ते जूं रातियूं मिलायोसि. हफ़्ते में छा थींदो? महीने जूं रातियूं मिलायोसि. मां मिठड़े मोहम्मद जे मेराज वारी रात जे ओ पेर मुबारकनि में पाइण वारी जुती मुबारक जी अल्लाह जे ज़ात जो कसम आहे. लाड़काणे जे कुंड कुंड में हर रात वेही मां तारीफ़ कयां. महीने जूं रातियूं ख़त्म थी वेंदियूं. मोहम्मद करीम जे जुती मुबारक जी फज़ीलत बयान न थी सघंदी. शान मुस्तफा अहले सुन्नत वल जमात जमीयत उलमा इस्लाम शान हैदर करार नारा तकबीर. कंहिंखे बि अल्लाह खां सवा मुश्किल कुशा सॾनि, हाजत रवा सम्झनि, कारसाज़ सम्झनि, हाज़ुर नाज़ुर ऐं आलमुल ग़ैब सम्झनि, मालिक ऐं ख़ालिक़ सम्झनि. काई ज़रूरत कान्हे का. इहे सिफ़तूं अल्लाह जूं आहिनि. मख़लूक़ात जूं पंहिंजूं सिफ़तूं आहिनि. उहे ई एतिरियूं आहिनि जो महीना वेही प्यारे पैगंबर या उन्हीअ जे साहिबनि ऐं आल बैतनि जी तारीफ़ ई कजे. महीना गुज़री वेंदा मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जी तारीफ़ न खुटी सघंदी. चलो मुंहिंजे हुज़ूर साईं जे रहमतुल आलमीन हुजण वारी तारीफ़ ई हद खां वधीक आहे. चओ अल्लाह से फरमातो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन. ज़रूरत आहे रब जे सिफ़तुनि. कीअं थींदा उहे ख़ालिक़ सां मुक़ाबले में मख़लूक़ात वारा? उहा मथी उहा हस्ती आहे जंहिंखे घरवारी पाण खे त कान्हे, घरवारी जी ज़रूरत त कान्हे, पर दुनिया खे घरवारनि वारो बणाईंदो थो अचे. हुज़ूर बि हस्ती आहे पर हीअ उहा हस्ती आहे जंहिं 11 घरवारियूं पंहिंजे निकाह में आंदियूं आहिनि. फ़र्क़ु आहे कि न? उहा हस्ती आहे जेको घरवारीअ करण खां, ज़ाल करण खां, बीबीअ परणजण खां पाक आहे, पर दुनिया खे बीबियुनि वारो करे छॾियईं. जंहिंखे बीबी न आहे उन खे पाए. दुआ तो अल्लाह साईं कॾहिं उहो ॾींहुं कंदे जो मुंहिंजी शादी थींदी. जवान आहिनि पर हे कुराड़ा बि तंग दाशिन आहिनि. हे कुराड़ा हे बि चवंदासीं कुराड़ी मरी वई आहे का ॿी ॾे. हे उन जो अहसान आहे. हुज़ूर जहिड़ी हस्ती दुआ थी घुरे. ॿुध दुआ नबी जी. नबी साईं दुआ था घुरनि रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रता अयुनिन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा. अल्लाह
10 घर वारियूं त हुयूं पर ॿ दुनिया मूं हली हुयूं, बाक़ी 8 थी पियूं आहिनि। मौला से हिकिड़ी घर वारी का अञा वधीक चङी ॾे, जेका दिल खे वधीक सुकून पहुचाए, ख़िदमत बि करे, हे बि पोड़ियूं हिन का नौजवान बि ॾे। हुज़ूर दुआ घुरी सिद्दीक़ा जहिड़ी जवान रब नसीब फरमायसि। हुज़ूर तो दुआ घुरे चई हीअ पोड़ी बि आहे, हीअ कुरारी बि आहे। 8 कतार में हुज़ूर शान करे फरमाईंदा रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रता अयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। दिल में इरादो तो जो सिद्दीक़ भज मुझे मोहम्मद करीम दुआ घुरी आहे, नौजवान बीबी जे लाइ वञ सिद्दीक़ पंहिंजी न्याणी मुझे मोहम्मद खे ॾई आहे। हा सिद्दीक़ साईं जे दिल में न्याणी ॾियण जे इरादे विझण वारो केरु? अञा सिद्दीक़ पहुतो ई मसा। सिद्दीक़ जी मुंहिंजा साईं कीअं आयो आहे? चई मां वटि नौजवान न्याणी आहे साईं जिन जे ख़िदमत में पेश करण आयो आहियां। साईं जिन खिलीदा फरमान सिद्दीक़ हे जिब्राइल अमीन हेॾो पहुची वियो आहे, इहो तुंहिंजो फ़ैसिलो न आहे, अर्श वारे साईं जो इरादो आहे। दुआ मां हाणे घुरी इनकलाब हे अची वियो आहे। इहो तुंहिंजो कमाल कोन्हे, इहो उन्हीअ जो एहसान आहे। जेकॾहिं तूं अची वियो आहे त मां मोहम्मद करीम बि तयारु इंतज़ार में वेठो आहियां। इहो मुंहिंजो फ़ैसिलो न आहे, रब रहमान जो फ़ैसिलो आहे। इन अम्मा खे बि मुबारक हुजे जंहिंखे मोहम्मद जी बीबी रब रहमान बणायो आहे। उहो बि हस्ती आहे, हीअ बि हस्ती आहे, पर चओ फ़र्क़ु आहे। चओ उहा हस्ती अहिड़ी आहे जेको पाण त शादीअ खां पाक आहे, पर जहान खे शादियुनि वारो बणाईंदो थो अचे। हीअ बि हस्ती आहे, पर हिनखे 68 घर वारियूं अॻे ई आहिनि, अञा नाई बि थो घुरे। उम्मत नबीअ जेके चइनि खां मथे हराम आहिनि। पोइ तव्हां मतां चओ त नबी सां एतिरियूं घणियूं छो कयूं? हर नबीअ खे 40 मर्दनि जी रब ताक़त ॾींदो आहे, ऐं नबी साईं खे 40 नबियनि जी रब ताक़त नसीब फरमाई। ऐं हर मर्द खे 4 ज़ाइफ़नि जी इजाज़त आहे। त हर नबीअ खे जॾहिं 40 मर्दनि जी ताक़त आहे त हर नबीअ खे घणी जाइ थी सघनि थियूं। लेखो वञी घर कजो, भला तकड़ में जवाब न ॾियो। मां बि ना पास करण न आयो आहियां, पास करण आयो सभिनी खे। पोइ तॾहिं त हज़रत सुलेमान साईं 100 घर वारियूं कयूं न। हा हा हुज़ूर साईं त तमाम पाण खे कंट्रोल में रखियो। जंहिंखे 40 नबियनि जी ताक़त हुई, उन हिक नबीअ खे जॾहिं 160 बीबियुनि जी इजाज़त आहे, त असांजे नबीअ खे अलाए केतिरनि बीबियुनि जी इजाज़त आहे। पर एतिरी कुवत वारे मोहम्मद पाण खे कंट्रोल में रखी 11 बीबियुनि ते पाण खे महदूद कयो। इहो मुंहिंजे मोहम्मद जो कमाल आहे। दुआ घुरी मुंहिंजे हुज़ूर साईं नबी साईं औलाद ला दुआ घुरी। हुअ बि हस्ती आहे, हीअ बि हस्ती आहे, पर उहा हस्ती अहिड़ी आहे जो लम यलिद वलम यूलद। न अबु आहे न माहे, न वरी हेठियूं नस्ल औलाद जो आहे। हीअ उहा हस्ती आहे जंहिंखे ख्वाजा अब्दुल्ला साईं जहिड़ो अबु आहे, जंहिंखे मिठड़ी अम्मा जहिड़ी आमनात आहे, पर दर्जन जे करीब औलाद आहे। 4 न्याणियूं आहिनि, 4 फर्ज़ न आहिनि। हे केरु बीठो आहे? हे इब्राहिम साईं बीठो आहे। हे कंहिंजो बचिड़ो आहे? तारीख़ खां पुछूं था, जंहिं रहमतुल्लाह आलमीन जो शहज़ादो आहे। हे केरु बीठो आहे हिन पासे तारीख़ में? हे साईं कासिम साईं आहे। कंहिंजो बचिड़ो आहे? जंहिं बि मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जो शहज़ादो आहे। हे भला केरु बीठा आहिनि? पर हिकिड़े जे था नज़र अचनि। हे साईं तय्यब ऐं ताहिर आहिनि। इहे केरु आहिनि? चई प्यारे पैगंबर जा बचिड़ा आहिनि। हीअ भला कहिड़ी छोकिरी नंढड़ी बीठी आहे पाक दामन, जंहिंजो मेकर सूं नालो आहे। चई हीअ बि मुंहिंजे हुज़ूर जी न्याणी आहे।
یہ بلا کیڑی بیٹھی ہے چھوکری ننढड़ी ہن پاسے نو جنهن جو نالو بی بی رقیہ ہے جي ابھی مجھے حضور جی صغیر نیاڻي آ بلا یہ کیڑی بیٹھی آ جيڪا وڏي پردے حیا واري آ جيڪا جنت جو تنڊي سردار آ جيڪا حسن جهڙے سائیں جي اما ہے جيڪا امام حسين سائیں جهڙے جوان جي اما ہے یا کیڑی چھوڪري آ نیاڻي پردے دار جي يا بھی جنت خاتون مجھے مٺڙے محمد جي نیاڻي آ وہ بھی ہستی آ یہ بھی ہستی آ پر ہے نیاڻي نئے پٹن وارو آ ہو نیاڻي نئے پٹن ہوں پاک آ چو نا سبئی چو ہے اولاد وارو آ ہو اولاد ہاں وہ یہ چون صحیح آ تو جڑو ہے تیرو ہو جڑو ہے تیرو ہو صحیح آیو ہے وہ ہی بھی ہستی آ ہو بھی ہستی آ پر ہو خالق آ ہی مخلوق آ ہو معبود آ ہی عابد آ چو سبئی ہے کھائے پی کھائن پین وارو سائیں آ ہو کھائن پین ہوں پاک آ سائیں ہلو آنیوں نہ کٹی کٹی بھی نہ آنیوں بھلا سے کھیر ڈکڑو سے کھیر بھی نہ آنیوں چھو بلا سی بلا کاوڑیو آشا چیتن نن کاوڑیو نایا ہو یتیم ولا یتام ما کھائیں دو نایا سجے جہان کے کھارائیں دو شکر کیوں جو اللہ کھائن کو پاک وا نہ تو تہاں گرہ کان اوبا کیوں نہیں مرو ہاں اللہ جیڑو اللہ کھادو بھی اڑو کھایا نا گرہ بھی تہاں کے نہ ملے آ چھوڑو شکر کیوں جو پین کو پاک وا اللہ سی تہاں جے لا سب کچھ پیدا کیوں فرما تو ہوا یتیم ولا یتام اے بڑی سانو مہانے رادھن ویو سٹھی رات اترے ہکڑے چو سائیں بھلا جے پیران پیر یاری جو کھیر نٿو پیے ان جے نالے تے یا جائز نہ ہے تو پو اللہ جے نالے تے چو جے بھلا اللہ پیے تو ہانے ہن جٹ جے نظر میں اللہ ہو پیران پیر ہک لگا پیا ہانے ہن مانو سا پجے کیرو اللہ سے فرما دو ہوا یتیم ولا یتام ماں کھائن خوں پاک ماں پین خوں پاک تا ماں پان کھاوائی نہ تو تہاں کے کھارایا تو پان پیائی نہ تو سجے جگ کے پیاراں تو سہی شاہ پین کانو دیجے تو مرا جل بحرین چو سبئی سبحان اللہ ایڈی تھدی حوالت دیا تر بھی سبحان اللہ نتھی نکلے مسافری ماں کرے وہاں جمعہ نماز پیر ووٹ پڑھائی تب تھکا تہاں نظر تھا جو سبحان اللہ ایڈی کہو جو لاہوری محلے تے وञी کھڑکو پہنچے نعرہ تکبیر شان مصطفیٰ جمعیت علماء اسلام اہل سنت والجماعت نعرہ تکبیر سائیں شاہ نصیب فرمایا تھی پین کا جواب نہیں دے اللہ سے فرمایا تمہارا جل بحرین یلتقیان بینہما برزخ لا یبغیان فبأی آلاء ربکما تکذبان پانی ڈنو تمام دریا تون ہیٹ بورنگ کयो ہیٹو نکرندو جرم پانی سائیں بس چلو پانی چي نہ ٻيو بھی کچھ ڏياو ٿو سائیں ٻيو کهڙو کهڙي نعمت پيئڻ کاني فرمایا تو ان لكم في الانعام لعبرة نسقيكم مما في بطونه من بين فرث ودم لبنا خالصا سائغا للشاربين یہ گھنا پیسہ دی 20,000 کھنی وñi کنڈھی میں وٹھیا ہت بالٹی کھنی بھر پو سبئی پیا پیو پر جے کچھ غریب آ ت پو بھلا ہی لاڑ واری گوں کے لیا وہ بھی پاڈائی سر ڏيندئی
پر جے سبا غریب آ تو پو وری بھلا بری بکری کاہے آ یا بھی اد سے رخن پو بھی چاہ جو چکو تو پئی پیاری دئی لبنن خالصن سائغل للشاربین اے پیئن جو بھئی سہی چھوڑو بس کھیر چیتن ڈاñا ٻيو بھی کچھ سہی ॿيو کهڙو کچھ اسان کي عطا فرمائے تو اللہ سے فرمایا تو اوحى ربك الى النحل ان اتخذي من الجبال بيوتا ومن الشجر ومما يعرشون